जा जा हुई जीअरी बची न वेठी वही भूमि पेठी सारी ने सजणी संजय दानेश्वर मुहक्कक सिंधी अदबी संगत के अगून सेक्रेटरी जनरल मोहतरम ताज जो साहब के गुजारिश है तो जो स्टेज पे मोहतरम गुलर सल्लाह साहब रातो सूरज उभरियो झंडा पिया झूलन ॾेई हथ हथनि में वेड़ी चा हलनि सदा सुख हुजनि दिलबर पंहिंजे देश में। ही सिटूं असांजे यार तरह जा मुरकणूं मरकणूं ऐं बगणूं दोस्त गुलसन लाखो ये सिटूं उन जूं हुयूं। इहा मूंखे अॼु ख़बर पई त ही एकहठि में ॼा हुआ। मां तॾहिं स्कूल में वेंदो हुउसि। गुलसन खे मूं 2 गुण चयो आहे। बहु माना घणो सराइकीअ जो लफ़्ज़ आहे। 2 गुण माना जंहिंमें घणा गुण हुजनि। ऐं सम्झां त हिते दोस्तनि ख़ासि करे सागर ऐं हाणे जेको दोस्त आयो उन्हनि ॿिन्ही हिन जे समूरनि गुणनि जो वस्तार कयो आहे। गुलसन को वॾो शाइर न आहे ऐं न ई हुन पाण खे कॾहिं को वॾो शाइर सॾियो आहे। हू दोस्तनि जो दोस्त आहे। हाणे हिकु दोस्त हज़रत अली अलैहिस्सलाम जो कोल हिते पढ़ियो। हज़रत अली अलैहिस्सलाम चयो आहे दुनिया में बदनसीब उहो माण्हू आहे जंहिंजो को दोस्त न हुजे। ऐं आउं सम्झां थो इन हवाले सां गुलसन इंतिहाई ख़ुशकिस्मत आहे जंहिंजे दोस्तनि जो शुमार न आहे। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जा रुॻो दोस्त हूंदा आहिनि दुश्मन न हूंदा आहिनि। ऐं आउं सम्झां थो त गुलसन जो शुमार उन्हनि में थिए थो। हिन जो को दुश्मन ॻोल्हे त भले ॻोल्हे पर मूंखे नज़र नथो अचे। हिन पंहिंजनि सां जो प्यारु कयो आहे पर जिन खे पथर उछलाया हूंदा उन्हनि खे बि हिन प्यार भरी जेका मोट ॾिनी हूंदी तॾहिं त ही नुगरियूं बीमारियूं खणी बि हर वक़्तु खिलंदो बहकंदो रहे थो। ऐं आम ॿोलीअ में कॾहिं कॾहिं यारनि खे गारियुनि जा गुल बि अचींदो रहंदो आहे। त उहो हिन जे अंदर जो इंसान जहिड़ो आहे। जंहिं माण्हूअ जे अंदर जो इंसान जहिड़ो आहे उहो मरण घड़ीअ ताईं उन जे मुंहं तां मुल्क न वेंदी आहे। छाकाणि त हुन जो इंसानियत में विसाह हूंदो आहे ऐं जेके माण्हू इंसानियत में विसाह रखंदा आहिनि उहे मरंदा न आहिनि। छो त अहिड़ा जेकॾहिं मरी बि वेंदा आहिनि त उन लाइ भिटाई कंदो आहे त मरण अॻे जे मुआ से मरी थिया न मात हूंदासीं हयात जीअण अॻे जी जिया। ही असांजे विच में आहे। असीं उन ते ॻाल्हायूं पिया उन जी ख़ूबियुनि जो वस्तार कयूं पिया। दोस्त इहो चयो हज़रत अली साईं चयो आहे त मोमिन उहो जंहिंजो जिनजी मिटीअ सां मोहबत आहे। आउं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त लतीफ़ साईं इहा जेका फितर चई हुई त साल कंहिं शइ में जेकी मंझि तुरा जेका मिटीअ में आहे उहो ॿिए कंहिं शइ में न आहे। ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम खे उन करे ई अबू तुराब सॾियो वेंदो आहे।
त उहे माण्हू उहे शख़्स कॾहिं मरी नथा सघनि जेके मिटीअ सां मोहबत कनि था, जिन जी मिटीअ सां मोहबत आहे। हिते कंहिं दोस्त चयो त असां ज़िंदा दोस्तनि सां रिहाणो रहूं त साईं था छो त असांजे मुर्दा परस्तीअ जो इल्ज़ाम आहे। आउं हमेशह इन शइ खे रद्द कंदो आहियां त इहा मुर्दा परस्तीअ जी असांजे क़ौम ते तोहमत आहे, इल्ज़ाम आहे। पाण हिते वेठा आहियूं, छा उस्ताद मंज़ूर अली खान खे पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, उस्ताद बुखारी खे पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, शेख रियाज़ खे पंहिंजे ज़िंदगीअ में इज़त कान मिली, साईं जीएम सैद पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे फ़िक्र समेत बाइज़त न हो। अब्दुल वाहिद आरिसर खे पंहिंजे ज़िंदगीअ में माण्हू मोट न ॾिनी, बशीर ख़ान कुरैशीअ खे पंहिंजे ज़िंदगीअ में माण्हू मोट न ॾिनी, राशिद मोराईअ खां वठी उस्ताद बुखारीअ ताईं, मोहम्मद ख़ान मजीदीअ खां वठी सरवेज सिजावली ऐं इब्राहिम मुंशीअ ताईं, या असांजे ख़लील खोसे ताईं, छा माण्हुनि उन्हनि खे मोट न ॾिनी आहे? सिंधी क़ौम जहिड़ो सादिक फ़क़ीर चवंदो, माण्हू चवंदा आहिनि त सिंध में मोहबत कान्हे, जे मूंखे ऐं दावा सां थो चवां जेतिरी फ़न सां, जेतिरी फ़नकारनि सां सिंध मोहबत करे थी, दुनिया जी का बि धरती नथी करे। असां अहिड़ा आम कारकुन आहियूं, क़ौमी कारकुन, साईं जीएम साहिब जा हिकिड़ा नंढड़ा कोयला लहूं, सॼे सिंध में जिते वञूं था माण्हू जंहिं मोहबत सां मिलनि था, जंहिं प्यार सां मिलनि था, असीं सम्झूं था त असां जेको को टको पैसो पोरियो कयो आहे उन खां वधीक इज़त मिले थी असांखे। तव्हां पंहिंजी धरतीअ सां मोहबत करे ॾिसो, पंहिंजे माण्हुनि सां सचा ऐं वफ़ादार रही ॾिसो, माण्हू छो न तव्हां सां मोहबत कंदा? इहे रोइणा उहे माण्हू रोअनि था जिन करे माण्हुनि सां न प्यार कयो आहे, न माण्हुनि सां मोहबत कई आहे, न धरतीअ सां प्यार कयो आहे। गुलशन जिते बि वञे थो मान पाए थो, सन जी सरज़मीन ते वञे या कराची वञे, सकरन वञे या हैदराबाद अचे, हू पाण ॿियनि खे इज़त ऐं एहतराम ॾे थो, मोहबत ऐं प्यार ॾे थो, त माण्हू बि खेसि उहा मोट ॾियनि था। भले उहे टंडे आदम जे रेलवे स्टेशन ते हुजे या कराचीअ जे रेलवे स्टेशन ते हुजे, माण्हू कराची वारे या जेको कोठड़ी अथनि उन में वञी मानियूं खाईंदा आहिनि, हिन वटि रातियूं वञी ठिकंदा आहिनि। जॾहिं कंहिं बि को अहिड़ो ॾुखियो वक़्तु ईंदो आहे कंहिं कारकुन ते, उहो हिन वारी कोठड़ीअ ते वञी सुम्हंदो आहे। त इहो जेको माण्हुनि जे दिलनि में जेको माण्हू जाइ जोड़ींदो आहे, हा आउं सम्झां थो उन जहिड़ो सभागो ऐं सादतमंद इंसान न आहे। ज़िंदगी छा लाइ मिलंदी आहे? ज़िंदगी में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा चवंदा आहिनि त कुझु कोन थींदो, ऐं वाक़ई उहे ज़िंदगीअ में कुझु करे न सघंदा आहिनि। ॿिया माण्हू हूंदा आहिनि चवंदा असीं सभु कुझु करे सघूं था, ऐं हीअ दुनिया जी जेका बि हुस्ना की आहे उन्हनि माण्हुनि जे पोरे ऐं अमल जो नतीजो। ही बल्ब, ही कुर्सियूं, ही गिल्म, ही साउंड, ही कंहिंजो माण्हूअ जो पोरियो आहे, जिन चयो आहे त असां कुझु करे सघूं था। त ही मां कॾहिं बि हिनखे मायूस न ॾिठो आहे। असांजा माण्हू चवनि बाबा साईं जी केॾो पूरो कयो, नतीजो कहिड़ो निकितो, का शइ असांखे न मिली। अॼु तव्हीं फ़ख्र सां सिंधी थी ॻाल्हायो था, सिंध जे अॼु सिंध असेंबलीअ जो वॾो वज़ीर जेकॾहिं सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाईंदे चए थो त वफ़ाद छा सिंध वफ़ाद जी कॉलोनी आहे, इहो जीएम साहिब जे फ़िक्र जी ॻाल्हि आहे। असां जेके लफ़्ज़ लिखंदे ऐं ॻाल्हाईंदे फटका खाधा, कोड़ा खाधा, अॼु हुक्मराननि खे उहे ॻाल्हाइणा पवंदा। सलीम साफ़ी
जियो जो हिकिड़ो एंकर पर्सन आहे, उन हिकिड़े जरगे में ज़िंदगीअ में पहिरीं ग़लती कई, असां अदीबनि खे घुराई, सदाई सियासतदाननि खे घुराईंदो आहे। असां जेके अदीब पहुतासीं, हिकिड़ो सिराइकी, हिकिड़ो बलोच, हिकिड़ो पठाण ऐं उर्दूअ खे छॾे बाक़ी असां सभु अदीब हिकु थी वियासीं। असां जॾहिं उते ॻाल्हायो ऐं उन खां पोइ पाण में कचहरी कई त मूं सिराइकीअ जे आशिक़ बोज़दार खे चयो त आशिक़ बोज़दार तो हिकिड़ो किताबु लिखियो हो, असीं कैदी तख़्त लाहौर ते, उन किताबु लिखण सां तोखे जेल में विधो वियो ऐं तुंहिंजो किताबु ज़ब्त कयो वियो, पर अॼु तुंहिंजे किताब ऐं तुंहिंजी सोच क़ौमी असेंबलीअ जो ऐवान फतेह करे वरितो आहे। चए कीअं? मुंहिंजो जंहिं माण्हू उते जुमिलो ॻाल्हायो उहो सचो आहे या उन जुमिले सां न? पर आसिफ ज़रदारी क़ौमी असेंबलीअ में चयो त असीं तख़्त लाहौर मुंहिंजो तुंहिंजे नज़रिए क़ौमी असेंबलीअ खे फतेह करे वरितो। हिकिड़े वक़्त में मौदूदी चवंदो त जीअं सिंध माना मरे पाकिस्तान, ऐं पोइ दुनिया ॾिठो जमायत इस्लामी जे पंफलेटनि ते जीअं सिंध वसे सिंध, हाणे सिंधू देश ग़लति आहे, बाक़ी जीअं सिंध, उहो मरे पाकिस्तान वारा जीअं सिंध चवण लॻा। त साईं जीएम सैद जे फ़िक्र जो हिकिड़ो नंढिड़ो कोई लॻा ऐं आउं सम्झां थो उन जेको हिते खोलियो कयो आहे, दोस्तनि जे दिलि में जाइ जोड़ी आहे। कॾहिं तव्हां हिनखे ॾेखाव कंदे नंढिड़ो निमाइश नामो नमूद कुर्सियूं बि ॾोईंदो, दोस्तनि जी ख़िदमत बि कंदो, चांहियूं बि पियारींदो, गारियूं बि जलींदो, ख़ासि करे नूर चाकराणी जहिड़ी ॾींदो तहिड़ो वठंदो आहे, पर इन्हनि में बि मोहबत हूंदी आहे। इहे जेके तंज़िया जुमिला मज़ाहिया जुमिला हूंदा आहिनि उन्हनि में बि प्यारु हूंदो आहे। उन प्यार जी कथ खे करे ई ॾिठी कान्हे। साईं जीएम सैद जे महफ़िल में रईस करीम बख़्श साईं जो दादलो हूंदो, बाबा साहब सकावत, तो हिकिड़े पहिरें राग पे कंहिं दफ़ो वॼाईंदो, छोकिरनि खे साईं उस्मान फ़क़ीर बि ॻायो पिए मिठू जेके हुनजे महफ़िल त चई त छोकिरनि चयो त आपदा पढ़ी वठो, चईसीं इन रन खे घुरायो था, असीं न रपा ॻायूं, असांखे ॿुधो कोन था, इन छोरनि जे चवण जो थो लॻे। चई रईस तोखे यादि आहे त मूंसां इहे वॾा माण्हू वॾे राह केतिरा हुआ, उहे सभु छॾे विया, पर इहे जिन खे तूं छोराए वात ॻाढ़ा हुजे, इहे मूंसां गॾु बीठा आहिनि, ऐं इन्हनि जी राह खे रेटे नथो सघां। ऐं करीम बख़्श जे अखियुनि में ॿुढ़ाए थी विया, हू साईं सां गुज़रती हूंदो। साईं जीएम सैद वटि कई किताब पंहिंजो ॿई जुल्द खणी आयो, चई हाणे ॾिसी ॾे मूं त अलाए छा हिन में लिखियो आहे, मां बाबे मां बि न ॿुधियो आहे, त अम्मा मां बि न ॿुधियो आहे, त कंहिं मां न ॿुधियो आहे। उन में मखदूम तालिबुल ॻोल्हा जे ख़िलाफ़ थोरा जुमिला हुआ, साईं उहे नरम कया, चईसीं हीउ त नरम करींदो, मूं तुंहिंजे लाइ जेके जुमिला लिखिया आहिनि साईं जो उहे पिया हुजनि। मसलन इहे ज़िक्र कई त बॉम्बे जे उन में फलाणे हुनजे कोठे जी, वो फलाणे ज़मींदार उहा शादी कई, फलाणे लाड़काणे जे भुटे उहा शादी कई, कीड़े कई, त साईं चयो त उनजी माउ वरी फलाणे सां शादी कई, चईसीं मां त उहा चे वारो लफ़्ज़ वरिते, पर तूं त को महा चे, माना इन हद ते हुजत कंदो हो, ऐं उहे लफ़्ज़ साईं न कटराया ऐं किताब में लिखियल।
ही असांजो दोस्त समाजी ख़िदमत जे में ॾिसो, शहर जो मसइलो हुजे, लाइब्रेरी जो मसइलो हुजे, वरी सकावरी त आसारे कदीमा जा मसइला हुजनि, मंसूरा जो मसइलो हुजे, ब्राह्मणाबाद दत्त जो खंडरनि जो मसइलो हुजे, म्यूज़ियम ठाराइणो हुजे, सिंधियत जी संगत जूं गॾिजाणियूं हुजनि, समाजी रोड फिटल आहे उन लाइ एहतजाज हुजे, मिसिंग पर्सन जो एहतजाज हुजे, जीअं दोस्तनि जो कालाबाग डैम जे ख़िलाफ़ हुजे, धारियुनि जे आबादकारीअ जे ख़िलाफ़ हुजे। हिन माण्हूअ नौकिरीअ खे अॻियां न रखियो। माण्हू नौकिरियुनि खे आॾो रखी क़ौम जे मसइलनि खां लवाईंदा आहिनि, पर असां इनखे हर महाज़ ते अॻियां ॾिठो, दोस्तनि सां गॾु ॾिठो। हाणे इहा ख़ूबी जंहिं माण्हू में आहे, उन सां तव्हां प्यार न कंदो, उन सां शाम रिहाण न मल्हाईंदो त कंहिंसां मल्हाईंदो? सिंध सुजाॻी फोरम जो आहे, जिन माण्हुनि जो नालो वठंदे किन सफ़ेद पोशन खे ॾकणी वठी वेंदी आहे, या उन्हनि जा अक़ीदा मुतासिर थींदा आहिनि, या वॾनि ॾाड़ियुनि वारनि खां डिॼी वेंदा आहिनि। हिन त उहे सभु मल्हाए, राजादार जी वर्सी मल्हाई, उनजे पुट जैसीना जी बि डॉक्यूमेंट्रीअ में बि हिसो वरितई, खुशूअ जी वर्सी हुजे, रूपले जो ॾींहुं हुजे, हिन हर क़ौमी ॾींहं ते दोस्तनि जो साथ ॾिनो ऐं उन में हिकिड़ो वर्कर थी कमु कयो। कीरत बाबाणीअ लाइ शायदि गोबिंद माली लिखियो या ॿिए चई त हिन राजनि खे हार पाराए, सभिनी खे अॻियां वठी हलो, सभिनी खे हार पाराईंदो, पर पोइ आख़िर में सभु हथ ऐं गलो ख़ाली हूंदो। उहे साॻा लफ़्ज़ मां गुलशन लाइ चवंदो, हिन अलाए केतिरनि दोस्तनि खे हार पाराया हूंदा, स्टेजुनि ते विहारियो हूंदो, हथनि में हार खणी हूंदे, गले में विधा हूंदे, पर सभु हथ ख़ाली हूंदा। ऐं अॼु तव्हां उहो हिन खां प्लान वरितो आहे, अॼु उहा तव्हां हुनखे मोट ॾिनी आहे, हुन सां शाम मल्हायो था। इहो ॼण तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे, छाकाणि त हू इहो फ़र्ज़ु सदाई अदा कंदो रहियो आहे। असां या सिंधियत जी संगत शहजादपुर या ज़िले जी शाख़ुनि ॼण त उहो कर्ज़ु मोटायो आहे, ऐं उन लाइ आउं तव्हांखे मुबारकबाद ॾिंदुसि। ही शाइर बि आहे, शेख हयात यादगार कमेटी, उनजो क्रेडिट सेठ गागलदास ॾांहुं वञे थो, पर उनजा ॿ नंढा कारकुन गुलशन ऐं सागर आहिनि। जिते नाज़ लतीफ़ी, मूंखे यादि आहे जॾहिं शेख हयात जी मयत खणी आयासीं त अजीब सूरत हाल, असीं अदीब सभु ॻोढ़नि में हुजूं, उते आयासीं, मिसाल हुनखे खणी त आया, हाणे खट किथां मां मूं नाज़ लतीफ़ जो उतां गए हलूं था उते, छाकाणि नाज़ लतीफ़ 81 में मूंसां गॾु जेल में बि रहियो, पर उते वियासीं त हुनजा टेबर फिरियल आहे, खट न ॾींदासीं अयाल लाइ। असीं मदद जी सिंधीअ में असीं मायूस थिया, असीं ॾिसूं दफ़ा खट या डोली जेका आहे असांखे अॻे पुॼी वई आहे, ख़बर न आहे केरु खणी आयो। वरी रैलियूं हुयूं, चयोसीं हाणे मथां गाज ॾिसो त उहो रज़ाक चलियो हिकिड़ो असांजो हूंदो अंसारी, हाणे उहो अजर खणी आयो, वरी ॿिया खोड़ अजर खणी अंदरि वियासीं त चयोसीं मुले खे चयो थो विया, ख़बर पई त भिटाईअ जो कुंजीदार जेको सो अॻियां जी पाणे जी पुनल फ़क़ीर जी बीठो त नमाज़ मां थो पढ़ाए।
त उन वक़्तु बि गुलशन असां सां गॾु मौजूदु हो, सागर असां सां गॾु मौजूदु हो। त गुलशन महल जो मुछ माण्हू आहे। हिकिड़ा माण्हू महल जा भाड़िया थींदा आहिनि। उहो माण्हू वज़नदार थिए थो, जेको महल ते संगत खे कमु अचे, भले हथे खाली हुजे, पर हमले वारो हुजनि, पर तव्हां हथे खारे वक़्त ते पुॼो था त इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो हौसलो असांजे गुलशन में आहे। रेलवे जे मुलाज़िमनि जी एसोसिएशन अलाए केतिरियूं तंज़ीमुनि जा हिते नाला वरिता विया, हिन जो उन सां वास्तेदारी रही आहे। ऐं उहा वास्तेदारी तंहिंखां पोइ तॾहिं जो मुकान आहे। असां केतिरा बि दोस्त अचूं, परे खां रिड़कंदो ईंदो नूर चौधरी, अड़े गुलो 8 ॼणा अची वियो, त दिलि न लाहींदो, सभिनी जी ख़िदमत थी वेंदी। ख़िदमतगार थियणु मखदूम खां वधीक आहे। ख़ादिम थियण में जेको मज़ो आहे, उहो मखदूम थियण में न आहे। इन जो ख़ुदि तालिबुल मोला शहर मूंखे नथो अचे, त नसीर अक्सर पढ़ंदो आहे, हू बि चए थो इहा मखदूमी काॾे कबी। त जेको लुत्फ़, जेको मज़ो ख़ादिम थियण में आहे, ऐं उहो मखदूम थियण में न आहे। ऐं आख़िर में गुलशन जा 2 नंढड़ा बेत पढ़ंदुसि। आहूं अर्श उॾाणियूं खणी धरतीअ दुख। बेत लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। तमामु चङनि भलनि शाइरनि जे बेतनि जी परख कंदासीं त उन में तव्हांखे झोल नज़र ईंदा, पर गुलशन तमामु ख़ूबसूरत बेत लिखिया आहिनि। आहूं अर्श उॾाणियूं खणी धरतीअ दुख, मारूअ मारूअ मुख फुटनि गुल गुलाब जा। क्षण क्षण चमकनि छेरियूं, नीर नचे जीअं मोर, अंदरि कंहिंसां और मोहन शहर जी नाचड़ी। त हिन जी शाइरीअ में पंहिंजी धरती आहे, धरतीअ जो हुस्न आहे, तहज़ीब जो हुस्न आहे, तारीख़ जो हुस्न आहे, आसार क़दीमा जो हुस्न आहे, ऐं गॾोगॾु क़ौम जो कर्ब आहे, देश जो दर्द आहे, वतन सां थींदड़ वेसा घातियुनि जो ज़िक्र आहे। हिन जेको बि कुझु लिखियो आहे, उन में हिन जो वतन मौजूदु आहे। ऐं जंहिं माण्हूअ जे मन में ऐं फन में वतन मौजूदु आहे, उनखे मान न ॾींदासीं त ॿियो कंहिंखे ॾिबो।